के मुझे हज जे मता भरवसो नाए कबूल पयो या कोन पयो उम्मीदा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुझो हज कबूल फरमाई दो। अल्लाह ताला मुझो रोजा कबूल फरमाई दो। रब मुझे दीन जी खिदमत कबूल फरमाई दो। मां भरवसो कोन रखंदो आया इन अमल जे कबूलियत जी मां उम्मीद रखंदो आया पर हिकड़ो एड़ो भी अमल जेको अमल मां कंदो आया उन में मुके यकीन कामिला जो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुझो अमल कबूल बे फरमाई दो ऐं उन अमल जे बदले में रब करीम मां के जन्नत अता फरमाई दो। सुभान अल्लाह। शाह अब्दुल हक पे चवे फरमा तो नमाज पढ़ंदो आया पर मुके कबूलियत जी यकीन ना है रब मर्जी जो मालिक बेटा ऐसा फरमाए दुआ संग पसे सर हे न थे मत हो त पंहिंजो न कन इन दर मथे दादियो अदारू दियो रत वञल पो हिता बारो चल कई लोधे कढियो रब मर्जी जो मालिका नमाज कबूल करे या न करे रोजो कबूल करे या न करे हज कबूल करे या न करे दीन जी खिदमत अल्लाह कबूल फरमाए या न फरमाए लेकिन साईं फरमाइल पया हिकड़ो एड़ो अमल जेको मां कंदो आहियां मुके यकीन अल्लाह पाक मुझो वो अमल कबूल फरमाई दो। अर्ज कयो वयो सोना वो केड़ो अमल फरमायो मां हर साल मदीने वारे मीर जो मिलाद कंदो आया सिर्फ मिलाद कोन कंदो आया आखिर में उथे भी मां रसूलुल्लाह जे मथा सलातो सलाम भी पढ़ंदो आया मुके यकीन कयामत जे ॾाड़े इन मिलाद जे बरकत सां अल्लाह पाक मां अब्दुल हक के माफ भी फरमाई दो रब जन्नत भी दींदो। सुभान अल्लाह। ये वो कामल बुजुर्ग पे चवे आम मौलवी ना है ये वो बुजुर्ग जो पान जडे मिटन माइटन खां मोकल आए उम्र शरीफ वडी थी दिल में सोचई तैयार पढ़ियो भी आ पढ़ायो भी आ गोठ में रहियो भी आया पर हाणे वनी महबूबल करीमन जो मां पाड़े सिरे थिया उते वनी पंजो झूपड़ी अडे वेही रहा अल्लाह अकबर रब तोखे मुखे रसूलुल्लाह जे दर जे दरबानी नसीब फरमाए। आशिक चौंदो आ रसूलुल्लाह जे रोजे जो थिया दरबान मदीने में चवे दिल थी त दिल बर जो हुजा मेहमान मदीने में रसूलुल्लाह जे रोजे जो रसूलुल्लाह जे रोजे जो थिया दरबान मदीने में चवे दिल थी त दिल बर जो हो जा मेहमान मदीने में। सुभान अल्लाह। साथिन के दोस्तन के अकीदत मंदन के मुरीदन के जमा कया ओ मुझा दोस्तो पान मोकलाया दामा वञा पयो मदीने पाक वापस कोन ईंदुस मदीने में रहंदुस पंजो घरड़ो ते अडींदुस मुझा दोस्तो बुजुर्गो मदीने पाक हलियो वयो मुराकबो कया साईं जे रोजे पाक जे सामूं हजरत शाह अब्दुल हक के मुझे महबूब मदीने वारे पंजो दीदार करायो आहे। उल्टी चाल चलते हैं दीवान गाने इश्क आंखों को बंद करते हैं दीदार के वास्ते मुराकबो दोस्त जो दीदार हो साईं जो मुराकबो कयो अल्लाह जे महबूब ज़ियारत कराई। अब्दुल हक
बुधा कम चाहे अर्ज के सोना मुके इजाजत दे त मां मदीने में पांजो घर ठाया हिते रहण चाया तो मां मुझा महबूब मुके मानो तुझो पाड़े सिरे सदिन केड़ो खुश नसीबो मानो भाई तुझो घर किथे मुझो घर रसूलुल्लाह जी गली में मां मदीने वारे जो पाड़े सिरी है या रसूल अल्लाह मुझे ये तमन्ना आए मुके इजाजत दे मुझे महबूब फरमायो अब्दुल हक न इजाजत न आए वापस वन हिंदुस्तान वनी मुझो दीन पढ़ा मदीने में रहण जी इजाजत न आए बाकी इन का सवा को ॿियो कम हुजे त ॿुधा अर्ज की मुझा साईं महबूब पाक पर्दे में हलिया वया बी रात वरी भी मुराकबो कया मुझे महबूब पाक वरी भी दीदार करायो मदीने वारे मीर फरमायो अब्दुल हक भला छा खपे बाहूं बदे अर्ज के सोना माल थो चाया तमो वट सोन चांदी ज़र हुजे तो घुरा तो खात तुझे दर अग्या मुझो घर हुजे मान थो चाया तमो वट सोन चांदी ज़र हुजे तो घुरा तो खात तुझे दर मुझो घर मुंह मनी दरबानिया जो जिया दस्तूर तू भी मिठड़ा चौखणी मुखे भी मंसूर तुझे हर मेहमान जो ही नात खानो कर हुजे तुझे हर मेहमान जो ही नात खानो कर हुजे तो घोड़ा तो खात तुझे दर अग्या मुझो घर हुजे मान तो चाया तमो वट सोन चांदी ज़र हुजे तो घोड़ा तो खात तुझे दर अग्या मुझो घर हुजे सुभान अल्लाह सुभान अल्लाह महबूबन करीमन फरमायो न अब्दुल हक न मदीने में इजाजत न आए हिंदुस्तान वन मुझा दोस्तों बी रात महबूटी रात महबूबन के वरी पर चाहिया मुझा महबूब अगर मां इजाजत न दींदा मुता मानू खिलंदा मुता मानू मजाको कंदा इजाजत को न मिली या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मुते करम फरमायो मुझे महबूब फरमायो अब्दुल हक अगर तुझे या हुज्जता तपो मां हबीब जो हियो शर्ता अगर मदीने पाक में रहंदे तो के मुझे रोजे पाक गुंबज खजरा जो दीदार सिर्फ थींदो पर जे मुझी गाल मनी बकरे हिंदुस्तान में वनी मुझो दीन पढ़ाईंदे तमाम मुस्तफा जो तो सावाए दुआ रोजानो मदीने मां हली हिंदुस्तान जी सरजमीन ते तो के पंहिंजो दीदार कराण मां मोहम्मद करीम जो कम आए सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो पान हर रात महबूब जी ज़ियारत कंदा महबूब जो दीदार कंदा महबूब जो दीदार कंदा वो भी कामिल पियो फरमाए त मुखे अमल ते भरवसो न आहे पर इन गाल ते मुखे यकीन उम्मीद आ अल्लाह पाक मुखे मीलाद मुस्तफा जे सदके माफ भी फरमाइंदो जन्नत भी अता फरमाइंदो दोस्तों या मीलाद भी अल्लाह तोखे दिनो आ मुखे दिनो आ ए मुझे दस्तगीर जी यारी हजरत महबूब सुबहानी शहबाजे ला मकानी अल्लाह जो महबूब और मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो चंद गालन में हजरत पीरान पीर दस्तगीर रहमतुल्लाह अलैह मुझे मदीने वारे मीर सां मुमासलत रखंदा आहिन जिया अल्लाह जा हबीब
अञा दुनिया में आया कोन हा साबिका नबी मुबारको दीदा दुनिया वारो अल करीब आमना जो लाल अचणो वा हिन दुनिया के अल्लाह जो महबूब पंहिंजे नूर हिदायत सां मुनव्वर फरमाइण वारो वा इया हज़रत पीरान पीर दस्तगीर अञा दुनिया में आया कोन हा साबिका वली मुबारको दीदा ऐ दुनिया वारो अल करीब हिन कौम में हिकड़ो एड़ो मर्द कामिल ईंदो एड़ो मर्द कलंदर ईंदो जेको अचे रसूल पाक जे दीन के नई जिंदगी अता फरमाईंदो। अल्लाह जे महबूब फरमायो मेराज जी रात अल्लाह पाक मुके अर्श अजीम ते घुराई ऐं मां जॾहिं अर्श जे करीब थियस अल्लाह पाक मुके फरमायो मुंहिंजा महबूब मथे आ मेराज वारी रात तुंहिंजो मुंहिंजो महबूब जुते मुबारक पाए अर्श अज़ीम ते बीठो आ ऐ चुमी अर्श आज़म जुती दिल रुबाजी चुमी अर्श आज़म जुती दिल रुबाजी आहे मोबिदामन वते दिल रुबाजी चुमी अर्श आज़म निधन की बिहाने निगाहे करम सां निधन की बिहाने निगाहे करम सां पई दुनिया में सदजे सती दिल रुबाजी दुनिया में सदजे सती दिल रुबाजी तडे मोबिदामन वते दिल रुबाजे चुमी अर्श आज़म जुती दिल रुबाजी आहे मोबिदामन वते दिल रुबाजे। अर्श आज़म हज़रत मूसा कलीमुल्लाह तूर सीना जबल ते वञे त अल्लाह पाक फरमाए मूसा कलीमुल्लाह नाले ने ला पंहिंजी जुती ला तू वादी मुक़द्दस में बीठो आई मुझो महबूब मेराज वारी रात अर्श जे करीब जुती लाण जो इरादो फरमाए त अर्श अज़ीम मां दा अचे महबूबा जुती न ला पंहिंजे नालेन समेत मथे आ ओ मुंहिंजे महबूब पाक फरमायो मां हबीबे दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वक्त में अर्श जे करीब पहुतस अल्लाह पाक मुके फरमायो मुंहिंजा महबूब मथे आ ऐं अर्श मथे हुयो चढ़ण जे लाका स्टेप का सीढ़ी बनियल कान हुई मां सोचो कीअं मथे चढ़ा एतिरे में हिकड़ो नौजवान नमोदार चो पंहिंजो गर्दन झुकाए अर्ज कन लगो सोना अगर सीढ़ी नाए परवाह नाए मुझो गर्दन तव्हां जे ला हाज़िर आहे। उन पंहिंजो गर्दन हेठ कयो अल्लाह जे महबूब उन जे कंद मुबारक ते पंहिंजो कदम रखियो साईं अर्श ते परवाज़ कई अल्लाह पाक के मुझे मुस्तफा अर्ज कयो मुंहिंजा मौला एक नौजवान जे मुझे ला पंजो गर्दन झुकायो अल्लाह पाक फरमायो मुस्तफा महबूबा यो तुंजो बच्चो आ आले नबिया औलादे अलिया हसनी हुसैनी सैयदा मुझा महबूब यो मां रब करीम जो भी महबूबा ऐ तो मोहम्मद जो भी महबूबा ऐ मुझा महबूबा तू आखिरी नबिया तो ते नबुवत जो दरवाजो बंदा तो खां बाद में को हिन कायनात में नबी कौन ईंदो मुझा प्यारा महबूबा जने तो जो दीन कमजोर थींदो जने
शिरक आम थींदी, बिदत आम थींदी, शराब नोशी आम थींदी, जॾहिं ज़िना खां माण्हू नफ़रत कोन कंदा, उन वक्त में मां हिन तुंहिंजे बचड़े के मुहियद्दीन जो लक़ब ॾेई हिन दुनिया ते मोकिलींदुसि। ओ मुंहिंजा महबूब अहिड़ो त तुंहिंजे दीन के जिंदा कंदो जो क़यामत ताईं तुंहिंजो दीन शाद आबाद रहंदो। सुभान अल्लाह, सुभान क़यामत ताईं महबूबा तुंहिंजो दीन शाद आबाद रहंदो। अल्लाह तबारक व ताला जी ज़ात बाबरकात जॾहिं इहा बिशारत ॾिनी, मुझे महबूब करीम अल्लाह के अर्ज कयो, मालिक अब्दुल कादर ते मूं पंहिंजो पेर रखियो आहे, कदम रखियो। हाँ, मुझे बच्चे के उहे मकाम अता फरमाए जी जो मुंहिंजी उम्मत जे वलियन जे मथां अब्दुल कादर जो कदम हो। ऐं पोइ उहो बि वक्त आयो जो बगदाद जी जामा मस्जिद में अल्लाह जे प्यारे कामल बानड़े हजरत महबूब सुबहानी सोने अब्दुल कादर जीलानी ऐलान फरमाए, कदम हाज़िही अला रक़बत कुल्ले वली अल्लाह। ऐ दुनिया वारो ॿुधी छॾियो, मां अब्दुल कादर जीलानी जो हुयो कदम तमाम वलियन जे मथां आए। पो जेके उते मौजूद हा उन्हनि त ॿुधो, पर मुंहिंजा दोस्त जेके मौजूद कोन हा, जीअं हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह जॾहिं काबतुल्लाह जे तामीर मुकम्मल कई आ, काबो बणजी तयार थियो आ, अल्लाह पाक खे अर्ज़ कई, मुंहिंजा मौला जबलनि जे विच में पहाड़नि जे विच में पंहिंजो घर तो बनरायो आ, जिते न रस्तो आ, न रोड आ, न अचण जो का सहूलियत आहे, न का माण्हुनि खे ख़बर आहे हिन जबल में छाए, कीअं माण्हू हिते ईंदा। अल्लाह पाक फरमायो, इब्राहिम ओ जबल अबू कुबैस ते चढ़ी हिन काबे जे तवाफ जे दावत ॾियण तुंहिंजो कम आ, पंहिंजे मखलूक ताईं उन पैगाम खे पहुचाइण मां रब करीम जो कम आहे। मदीने जे साईं फरमायो, पो हजरत इब्राहिम खलीलुल्लाह जबल अबू कुबैस ते चढ़े मानल के सॾ कया, ऐ इंसानो अचो अल्लाह जे घर जो तवाफ करियो। मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो, पो महबूबन फरमायो, जेके जिंदा हा उन्हनि साईं जो आवाज ॿुधो, जेके मां जे पेट में हा उन्हनि बि ॿुधो, जेके बाबन जे पुष्ट में हा उन्हनि बि ॿुधो, जेके आलम अरवाह में होया उन्हनि भी इहो आवाज ॿुधो, उन्हनि लब्बैक चयो, लब्बैक चयो। महबूबन फरमायो, जंहिं हिकु मर्तबा लब्बैक चयो उहो ज़िंदगीअ में हिकु मर्तबा काबे जो दीदार कंदो, तवाफ कंदो, जंहिं ॿ मर्तबा चयो हूंदो उहो ॿ मर्तबा काबे जो तवाफ कंदो, अगर कंहिं 5-8 मर्तबा चयो हूंदो अल्लाह पाक उनखे ओतरे मर्तबा काबे जो तवाफ नसीब फरमाईंदो। रब तोखे मूंखे भी काबे जी ज़ियारत ऐं तवाफ नसीब फरमाए। मुंहिंजा दोस्तो, अहिड़ी तरह हज़रत पीरान पीर दस्तगीर ऐलान बगदाद में कयो, रब पूरी दुनिया में उन आवाज के पहुंचाए। जने पहुतो, जेके मौजूद हा उन्हनि पंहिंजा गर्दन झुकाया, पर जेके कोन हा उहे भी मुंहिंजा दोस्तो हीअं हथ दबजा बदे चवण लगा त तुंहिंजे दर जो याद आयो बादशाह बगदाद जा, रख कदम मूं सिर झुकायो, बादशाह बगदाद जा, रख कदम मूं सिर झुकायो, बादशाह बगदाद जा। अल्लाह पाक फरमायो, मुंहिंजा महबूबा यो अब्दुल कादिर मो रब जो महबूबा, उन जे करे साईं के महबूब सुबहानी चयो वेंदो। ऐं शहबाज़े
लामकानी म्या हाजी फकीरुल्ला अलवी शिकारपुर वारो रहमतुल्लाह अलैह खबर ते हाजी फकीरुल्ला अलवी केरा म्या हाजी फकीरुल्ला अलवी हजरत सैयद सखी से पीर मोहम्मद राशिद रोजे धनी रहमतुल्लाह अलैह जो उस्ताद कामिल अहलुल्लाह शख्स हजरत साईं सैयद मोहम्मद राशिद जो वालिद साहब बच्चो नंढो हो सही मोहम्मद राशिद दिल में ख्याल कई त मां को मौली साहब वठी हवेली शरीफ ते अचा जेको मुझे बच्चे के रसूलुल्लाह जो दीन पढ़ाए पुछा कंदे कंदे मुझा दोस्तों बुजुर्गो शिकारपुर में खबर पया फकीरुल्लाह अलविया रब्बानी आलिमा उनके वठी पंहिंजे घर आया हवेली शरीफ जे बार बैठक में व्यारो मौली साहब मुझो बच्चो आ सैयद ज़ादो आ अमा हिन के दीन जी तालीम दो अमा हिन के अल्लाह जे कुरान जी तालीम दो मुझा दोस्तों बुजुर्गो साईं फकीरुल्लाह अलवी आया पर साईं छा कयो हजरत सैयद मोहम्मद राशिद जे वालिद साहब हाजी फकीरुल्लाह जे ला दबर विछाया ऐ पंहिंजे बच्चे साईं मोहम्मद राशिद जे ला चटा विछाई आहे उस्ताद ऐं शागिर्द में फर्क ज़ाहिर उस्ताद जी मसनद सुठी हुंदी आहे शागिर्द जी आम हुंदी आहे उस्ताद के व्यारिया शागिर्द के व्यारिया मौली साहब अमीर ते वेठा हुजो मां तुंहिंजे खाधे जो इंतजाम करया साईं जो घर वया वापस मोटी आया ॾिसन सुभान अल्लाह हज़रत सैयद मोहम्मद राशिद दबर ते वेठो वा ऐं म्या हाजी फकीरुल्लाह अलवी चटाई ते वेठो आहे फकीरुल्लाह ही छा मां तुंहिंजे ला सुठो बिस्तरो विछायो ऐं बच्चे जे ला चटाई विछाई अमा बिस्तरो छॾे चटाई ते वेठा आयो पाण अर्ज कन लॻो सोना जीअं तव्हां घर वया मां के अख लॻी वई मां के रसूल पाक पंहिंजो दीदार करायो मदीने जे मीर फरमायो फकीरुल्लाह भले तो उस्ताद बणजे आयो मां पर मोहम्मद राशिद मां मोहम्मद करीम जो वो बचड़ो आए जो हिन दुनिया जे मथा कई पगदार ईंदा कंहिंजे मथा चाचे जी पग ईंदे कंहिंजे मथा बिरादरीअ जी पग ईंदे कंहिंजे मथा सरदारियत जी पग ईंदे ओ फकीरुल्लाह मोहम्मद राशिद वो जवाना जंहिंजे मथा राम मां मोहम्मद करीम जी पग अचणी आहे ई मुंहिंजो पगदार फकीरुल्लाह तू बिस्तरे ता लो तू चटाई ते वे मोहम्मद राशिद के बिस्तरे ते मुझा दोस्तों महबूबन फरमायो तो फकीरुल्लाह इहो मुंहिंजो पगदार बच्चो ए अज साईं वारन के पगारो सडियो वेंदो आहे न यानी पग वारो इहो लक़ब इहो तखल्लुस के माण्हू कोन ॾिनो आहे खुद मुझे महबूब मोहम्मद करीम ॾिनो रसूलुल्लाह जा बचड़ा तॾहिं चइबो आहे मशहूर आ दुनिया में मशहूर आ दुनिया में सरदार तुंहिंजी गादी मुंहिंजा पीर ॻोठ वारा सरदार तुंहिंजी गादी मशहूर आ दुनिया में मशहूर आ दुनिया में सरदार तुंहिंजी गादी मुंहिंजा पीर ॻोठ वारा सरदार तुंहिंजी गादी मशहूर आ दुनिया में पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या मोहब्बत सा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइरो
उन कामिल हजरत मियां हाजी फकीरुल्लाह अलवी शिकारपुर वारे रहमतुल्लाह अलैहि लिखियो वा जदे मेराज वारी रात तुझो मुझो महबूब अर्श ते बीठो उन वक्त में आमिना जे लाल नबीन जे सरदार जे बिन कुलन मुबारकन जे दरमियान मां ब पखी परवाज करे निकता हिकड़ो परंदो वनी अर्श अजीम जे मिनारे ते वेठो आ ऐं ॿियो परंदो उडरंदो रहियो आ हज़रत नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जे बारगाह में अर्ज कयो मुंहिंजा मौला ये परंदा इन्हनि जो राज हिकमत केड़ी आ अल्लाह पाक फरमायो मुंहिंजा महबूबा हिक तुझो बच्चो वा ॿियो तुझो उम्मती आहे हिक तुझो बच्चो आ ॿियो तुझो उम्मती आ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो महबूबन अर्ज कयो मुंहिंजा मौला इहो कहिड़ो बच्चो वा कहिड़ो उम्मती आ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो मुस्तफा जेको परवाज करे अर्श अजीम जे मिनारे ते वेठो वा इहो हज़रत ख्वाजा बाहोती ज़करिया मुल्तान वारो वा ऐं जेको उडरी रहियो वा उहो तुंहिंजो बचड़ो सोणो अब्दुल कादर जीलानी आहे यो अब्दुल कादर जीलानी तुझे मुझा महबूब तुझो बचड़ो आ मुझा दोस्तो बुजुर्गो ऐं बी मुमासलत हिया हजरत पीरान पीर जी अम्मा हजरत सैयदा फातिमा उम्मुल खैर फरमाईंदे आ जडे का पीरान पीर मुझे पेट मुबारक में आया एड़ी का रात खाली कान हुई जे रात में मुके केन के वलिय जो दीदार नसीब न थींदो हुजे अल्लाह जा नेक बाना ईंदा हा ऐं मांखे चवंदा हा फातिमा तोखे मुबारक हुजे अल्लाह पाक तोखे पीरान पीर दस्तगीर जो अमड़ बणायो वा तुंहिंजे पेट में वो बच्चो वा जो अचण वारा जॾहिं ईंदा वॾे नाज़ सां हिक ॿिए खे चवंदा त मुर्शिद जंहिंजो दस्तगीर तंहिंखे लहरन लोॾो आ जंहिंजो अब्दुल कादिर पीर तंहिंखे लहरन लोॾो आ मुर्शिद जंहिंजो दस्तगीर तंहिंखे लहरन लोॾो आ जंहिंजो अब्दुल कादिर पीर तंहिंखे लहरन लोॾो आ यारई बारई करण सवाबा मुल्क रजे लाइ जीअरे अज़ाबा जिन मिसरियूं विराया खीर तिनखे लहरन लोॾो आ जंहिंजो अब्दुल कादिर पीर तंहिंखे लहरन लोॾो आ मुर्शिद जंहिंजो दस्तगीर तंहिंखे लहरन लोॾो आ जंहिंजो अब्दुल कादिर पीर तंहिंखे लहरन लोॾो आ नारे तकबीर नारे रिसाला नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर उलमाए अहले सुन्नत मुझा दोस्तो साईं जी अम्मा हजरत सैयदा फातिमा उम्मुल खैर यानी भलायन जी मां बरकतन जी मां ऐं अवां आलवन खां ॿुधो आहे सैयदा एडी पाक दामन ऐं पारिसा हुई शादीअ जे वक्त में मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो हजरत अब्दुल्ला सुमई फरमायो ओ अबू साले धीअ मुंहिंजी आ रिश्तो तो के ॾियां थो पर नाबीनी बि आ कनन खां बहरी आ अखियुनि खां अंधी आ पेर हथन खां माज़ूर पेरन खां जडी आ ओ पुट उन सां शादी करणी तोखे आ साईं फरमायो मूंखे क़बूल आ मांखे क़बूल आ पो मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो
पान जदे कमरे में वया ॾिसो सुभान अल्लाह हे त 14 जे चंड जेड़े शहजादे वेठे आ जण जन्नत जी का हूर वेठे आ पान अर्ज कयो बाबा तव्हां मूंखे ग़लत जगह ते मोकिलियो आ या मूंखां ग़लती थी आ पान फरमायो न पुट मुंहिंजे इहा ई शहजादे आ जंहिंजे ज़बान कदे खैर का बगैर कान हले आ जे कदे हक का सवा बातिल गाल कान बुधे आ जे कदे हक का सवा नाजायज कोन ॾिठो आ जे कदे नजायज खां अलावा बे में हथ